अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। रतो देरो खां पेश आहे KTV कल्चरल रिपोर्टर शाहीन सिंधीअ जी रिपोर्ट। हसनपुर स्कूल जा उस्ताद ऐं शागिर्द पंजन ॾींहंनि खां सरापा एहतजाज बणियल। स्कूल जी गेट आॾो धरणो। तफ़सीली ख़बर मूजिब रतो देरो शहर जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हसनपुर जो तामीराती कम ठेकेदार गुल हसन अबड़ो पारां 2 महीननि खां अध में बंदि करण खिलाफ़ उस्ताद शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं 5 ॾींहंनि खां सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन मौक़े ते उस्तादनि साकी अबड़ो सैयद एहसान शाह अकबर जतोई ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हसनपुर स्कूल जो तामीराती कमु अध में बंदि पियल आहे ऐं तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे, जंहिं ख़िलाफ़ उस्ताद शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं 5 ॾींहंनि खां मुसलसल सरापा एहतजाज बणियल आहिनि। पर चूंडियल नुमाइंदनि समेत कंहिं बि आफ़ीसर हिन अहम मसइले जो नोटिस न वरितो आहे ऐं न ई हुकुमरान जमायत जो को अॻुवाणो ई लड़ी आयो आहे। हिननि चयो त ठेकेदार ऐं आफ़ीसर पाण में भिट बणियल आहिनि, जन खे बाअसरनि जी पुठ भराई हासिल आहे। असां वकीलनि सां सलाह मशवरा करे रहिया आहियूं। तमामु जल्द केस बि फाइल कयो वेंदो, जंहिं में उन्हनि सभिनी खे धुर बणायो वेंदो। ख़बरुनि जी दुनिया।